नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त टे सहेलो में खबर ॾींदा हलूं। तालको दौड़ जे फौजी सिठारकी शाख जे एरिगेशन ऑफिसरन जी नाजइज़िन खिलाफ खातेदारन जो दाऊं। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाए रहियो आहे टे सहेलो में अवामी न्यूज़ रिपोर्टर नारूमल पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, तालके दौड़ जे फौजी सिठारकी डिस्ट्रिक्ट शाख जे भरिसां खातेदारन जी ज़रई ज़मीननि जे मथां अॾावतूं ड्राइण लाइ एरिगेशन जे तरफ़ां वार्निंग जारी। अचो त साणुसि ॻाल्हि ॿोल कयूं हुननि जो छा चवणु आहे। जेको शाख जे हुन पासे भी असांजी ज़मीन आहे, हिन पासे भी असांजी ज़मीन, जेको हिन पासे क्रॉस थी हिन में असां घर ठाहियो अथई। एरिगेशन वारा अचनि था, असांखे नोटिस ॾियनि था, तंग था करनि कि बाबा जगह खाली कयो, 80 फुट पैसा था घुरनि। जेको वॾा वेठा आहिनि पैसनि वारा, हुननि खे कुझु ई कोन था चवनि। रेगुलेटर ते जेको एरिगेशन ज़मीन पई आहे हू ईअं ई पई आहे, हुते को खाली कोन करायो आहे। छेचक में पई आहे, को खाली कोन करायो। जेको ॿारहाड़ी सिस्टम आहे, हिते का ट्रैफिक न आहे, को कुझु न आहे। का हिकिड़ी गाॾी पंचर थिए थी त ॿार बच्चा हू परेशान आहिनि हुते। अगर असां सहूलियत ठाहियो वेठा आहियूं, हुते को दुकानदारी ठाहियो वेठो आहे, उहो बि पंहिंजी ज़मीन में। रेगुलेटर ते सरकारी ज़मीन आहिनि, बंगला आहिनि, उहे ख़ाली नथा कनि। हिते असांखे अची परेशान कया आहिनि तव्हां। असांजो पंहिंजो खाते वारो ज़मीन आहे, हिते अची असांखे परेशान करे छॾनि था तव्हां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।